ये शादी भी केड़ी शादी है, न पाड़ो न ओढ़ो न भत्त न बिरादरी, न गीत न संगीत, न संगत न सहेली। अम्मा बेवा माई को वधीक दुख मूं वटि आहिनि ऐं उहा अभागी भेण आहियां जिंजा ॿई ॿाहिरि मुल्क जी कैद में आहिनि ऐं उन्हनि बिना शादीअ जे वॻे में ही अंगण छॾे पई वञा। थी तो न रो, अल्लाह तुंहिंजो नसीब भला कंदो, तुंहिंजा भाइर वापसि ईंदा, पोइ तूं उन्हनि जी हथ सां शादी कराइजांइ, ईच ॻाइजांइ, ढोल वॼाइजांइ, जुमरियूं खेॾजांइ, मुबारकूं माणजांइ। अम्मा वो पाण न वॾो भत कंदासीं। हा जी जल्दी पाण भत बि कंदासीं, सॼे राज खे तरफ़ खे बिरादरी खे घुराईंदासीं, ढोल वॼंदा, शहनाइयूं वॼंदियूं, जुमरियूं पाईंदासीं, ख़ुशियूं मल्हाईंदासीं। बस कर दिया, बस कर, अॼु तुंहिंजे रोअण जो ॾींहुं न आहे, तोखे ख़ुशी ॾियण जो ॾींहुं आहे, पर ख़ुशियुनि खां मुंहिंजी झोल ख़ाली आहे। मां तोखे दुआ ॾेई सघां थी, अल्लाह कंदो सुखी हूंदी आहे, खिलंदी रहंदी आहे, ख़ुशि हूंदी आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।